अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या अब्दुल मोमिन जुड़ूं था ख़बर ॾियूं था त ऑल पार्टीज़ अलायंस काज़ी अहमद जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं आबादगारनि पारां भाण जे हथरादू कोर्ट ऐं ब्लैक ते विकिरो कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद हाफ़िज़ ज़ीशान अरशद जे ऑफिस आॾो ऐलानियल धरणो हयो वियो। धरणे में पीटीआई अॻवाननि अब्दुल लतीफ़ रिंद, शौकत लाखो, शेर मोहम्मद जुड़ूं, करम अली रिंद, इक़बाल चांडियो, नूरदीन मांजोटो, एस.के. बलोच, मुस्लिम लीग फंक्शनरी लीग ज़िलई नायब सदर सैयद अनवर अली शाह, एस.यू.पी. ज़िलई सदर धन बख्श कलोई, सिविल सोसाइटी अॻवान डॉक्टर शबीर चांडियो, शहरी दुकानदार इत्तेहाद अॻवान बाबू सफरा राजपूत, अली खान जतोई, एस.टी.पी. अॻवान बशीर जोखियो, आबादगार अॻवान ज़ुल्फ़कार दारेजो, मोहम्मद इब्राहिम सिरच जो, ज़फ़रुल्लाह जुड़ूं, जिस्कम अॻवान पीर नईम समेत केतिराई शहरी शरीक थी। असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद मुख़्तियार कार काज़ी अहमद ऐं कलर माफ़िया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त काज़ी अहमद में भाण जे हथरादू कोर्ट ऐं ब्लैक ते विकिरो में असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियार कार खे सिंधो सो मुलविस सम्झूं था। हुननि चयो त भाण सरकारी अघ ते आबादगारनि खे विकिरो न कयो वियो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि चयो त हिन वक़्तु कणिक जे फसल लाइ भाण जी अशद ज़रूरत आहे, जेको हिन वक़्त ते उनखे भाण न ॾिनो वियो त कणिक जी वॾी खोट पैदा थी वेंदी, जंहिंसां मुल्क में मुआशी बहिरान पैदा थी वेंदो। ॿिए तरफ़ आबादगारनि जे धरणे वक़्तु असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद ऐं मुख़्तियार कार ऑफिस में मौजूदु न हुया। पोइ कणिक में हींअर कलर न आहे, DAP बि असां ब्लैक ते 8,500 रुपया बोरी वठी DAP असां कलर पंहिंजो छटियो। उन खां पोइ वरी हींअर जेका यूरिया कलर जो हथरादू खोट कयो वियो, मनपसंदि माण्हुनि खे साॻे रेट ते मिले पियो, ग़रीबनि खे असां जहिड़े ज़मींदारनि खे 2800, 2900, 3000 रुपया बोरी पियो मिले। हींअर यूरिया जो टाइम आहे, यूरिया मिले कोन पियो, 1700 कुझु रुपया हुन जी क़ीमत आहे, 3000 रुपये में खपाइनि पिया सरेआम माण्हू। असां इहा घुर कंदासीं जेको गवर्नमेंट जो रेट आहे उन मुताबिक़ असांखे कलर ॾिनो वञे, आबादगारनि जी जेका मुआशी क़त्लेआम आहे उहा बंदि कई वञे। हीअ हथरादू ब्लैक मेलिंग जंहिंमें हितां जा ऑफिसर ऐं कलर जा डीलर उहे मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी घुर बि कंदासीं। हिन वक़्तु असांजे फसलुनि खे का पारी धकु लॻो आहे, नाइट्रोजन भाण न मिलण जे करे असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त कलर आम आबादगार जे पहुच ताईं रसाई कराई वञे ऐं जेके हथरादू महांगाई ऐं ब्लैकमेल कनि था उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणूं।